शहीद बेनज़ीर आबाद अमीर सूद मुंशी जे इदारनि ते मंशा शुरूआत क्रैक डाउन जेको आहे सॼे ज़िले में हले पियो। असांजी टीम एसएचओ आफ्ताब अली मेमन साहब जिन जी सरबराही में जाइ ते मुख्य तरह सां प्लान योजना कयो वञो। अॼु रेड कयो। रेड में तक़रीबन 400 पॉइंटूं जेके आहिनि से इश्तराक में हथु कयूं, जंहिंमें गाड़ियूं बि आहिनि ऐं अची बि आहे। ऐं वधीक तफ़सील तव्हांखे असांजो एसएचओ साहब ॾींदो हिन बारे में। किथां ख़िलाफ़ जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो आहे गुनाह नंबर 26/2023 34 जो जवाबदार गुलाब गुलज़ार खिलाफ। बताइए कार्रवाई कहाँ पर जो वो की गई है? ये कार्रवाई सही यारी बाईपास पे गुलाब जरदारी का 150 का बाड़ा है जो खाली पड़ा हुआ है, भैंसे वगैरह नहीं है। हमारे को मक्खी इत्तला मिली, वहाँ पर पहुँचे, वहाँ से गुलाब जरदारी और 400 बोतलें छोटी बड़ी शराब की गिरफ्तार किया है उनको। एफआईआर दर्ज कर ली गई? एफआईआर नंबर 26। तो मुल्ज़िमान के और भी साथी थे या अकेला ही था? ये अकेला ही था, वहाँ पर और कोई साथी था मुझे ही बोलेंगे। सर केतिरे टाइम खां वठी इहो हले पियो? सर मूंखे अॼु इंफॉर्मेशन मिली, मां अॼु पोइ ॿुधायो। बाक़ी साईं शहरनि जे लाइ छा मैसेज हूंदो अवां जो? ताउन कंदा ऐं ताउन कंदा मंशात ते रुकण मुंहिंजो अज़म आहे, तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त करणु मुंहिंजी ड्यूटी में शुमार आहे। मुंहिंजो इहो ई आहे कि मां पंहिंजे जिते बि हुजा मुंहिंजे शहरी सभु जा भार उन्हनि जो तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त करणु मुंहिंजा क्राइम घटि करणु मंशात ख़तमु करण लाइ अज़म कयो आहे। असांजे DSP साहब SSP साहब इंशाअल्लाह असां हुनजी बाज़ू आहियूं, कोशिशि कयूं था। सर लियारी शहर सिटी में बरामद थी आई या लियारी बाईपास जेको रोड शहर जे ॿाहिरि आहे रोड ते उते ई आहे, लियारी सिटी न। अच्छा, बाक़ी मंशा जेका शहर में सर हले पई जेका उन ते तव्हां कहिड़ी कार्रवाई कंदा? पहिरीं काफ़ी कार्रवाई कयूं आहिनि जेके एफआईआर दर्ज आहिनि। 26 FIRP हले असां वटि काफ़ी मंशात जे बारे में, जंहिंमें चर्स बि आहे, गुटको माओ सोपारी मेंपड़ी वग़ैरह जेका दिल्ली ZAC वग़ैरह जी ऐं घरेलू काफ़ी एफआईआर दाख़िल थियल आहिनि ऐं कोशिशि आहे त इंशाअल्लाह इहो ख़तमु करण जो अज़म कयो आहे। कुछ ॾींहं पहिरियां सर खुफ़िया इतला ते कोई कार्रवाई थी दौड़ ते आसपास में, पोइ उते बि को ZAC वग़ैरह जा एफआईआर दाख़िल थी आहे। एफआईआर दाख़िल थी कंहिं ते थी आहे? उहा कंहिं ते थी आहे? अच्छा, उम्मीद करे सघूं था त माना हिन कार्रवाई खां पोइ ॿी कार्रवाई थींदी? जी बिल्कुलु, असांजी कोशिशि आहे अज़म अमन सां ख़तमु करे